खबर शामिल कंदासीं। डैर की लग गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रसूल बख्श लाचारी बुनियादी सहूलतन का महरूम। ॿारड़ा तैलीम के ज़ेवर का महरूम। स्कूल की इमारत ज़बून बणियल है, जंहिं करे ॿारड़ा स्कूल के अङण ते तैलीम हासिल कनि था। स्कूल अंदर फर्नीचर, वॉशरूम समेत ॿियनि सहूलतनि की खोट है। स्कूल के शागिर्दन हसनैन, फरहान अली, फ़हीम अली, तैमूर अली ऐं ॿियनि जो चवणु आहे त स्कूल जा ॿार केतिराई इमारत ठीक न हुजण करे स्कूल नथा अचनि। स्कूल अंदर फर्नीचर की भी खोट है। हिननि चयो त स्कूल के बुनियादी सहूलतूं फराहम करे तैलीम मुतासिर थियण खां बचाए वञे। बे तरफ़ जसकम ज़िले अॻवान मीर हसनैन लाचारी, अली हसन लाचारी ऐं ॿियनि जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल रसूल बख्श लाचारी गुज़िरियल 3 सालनि खां हली रहियो आहे। गुज़िरियल 3 सालनि खां स्कूल के नज़रअंदाज कयो वियो आहे। स्कूल जा सवें ॿारड़ा स्कूल जी इमारत सही न हुजण करे स्कूल नथा अचनि। हिननि वसवारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो।